राम आयो आयो राम आयो राम आयो आयो राम आयो। जय जय श्री राम, जय श्री झूलेलाल। दोस्तों, ॿुधाईंदे वॾी ख़ुशी ऐं फ़ख्रु थी रहियो आहे त सिंधु एकता मंच जो 3 इंटरनेशनल सिंधी सम्मेलन थी रहियो आहे प्रभु श्री राम जी नगरी अयोध्या में। हाँ, भाउरो ऐं भेनरो, तव्हां बिल्कुलु सही ॿुधो आहे। पहिरियों दफ़ो प्रभु श्री राम जी नगरी अयोध्या में थी रहियो आहे सिंधु एकता मंच जो 3 इंटरनेशनल सिंधी सम्मेलन 13, 14 ऐं 15 जुलाई 2024। त अचो पावन पवित्र भूमि अयोध्या में गॾिजी सिंधियत जी जोत जगाए सॼे विश्व में सिंधियत जे वाधारे लाइ सिंधियुनि जा मेला लॻाईंदा रहूं। वधीक ॼाण लाइ सिंधु एकता मंच जे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजय कोटवानी जी ऐं सिंधु एकता मंच जे तमामु पदाधिकारियुनि सां संपर्क करे पंहिंजो रजिस्ट्रेशन पको कंदा। तमामु घटि संख्या में ही सीटूं बचियल आहिनि, त भाउर भेनर पहिरियों अची पंहिंजी जॻह पकी करे हिन पावन पवित्र भूमि अयोध्या में सिंधु एकता मंच जे 3 इंटरनेशनल सिंधी सम्मेलन जी शान ऐं मान वधाईंदासीं। आयो लाल सभई चओ झूलेलाल, जय श्री राम। राम आयो आयो राम आयो राम आयो